अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौम न्यूज़ सां गॾु मां आहियां सियाउल मेंगल। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिताउ हुसैन कुंवर जी रिपोर्ट मुताबिक़ जोई तालके में पीटीआई कारकुननि पीटीआई के छॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण जो सिलसिलो जारी आहे। कारकुननि में मियां ॾितो लिगारी, रफ़ीक लिगारी, सिकंदर कुलकली, गुलाम मुस्तफा लिगारी, अनवर लिगारी समेत 10 खां वधीक पीटीआई जे सरगर्म कारकुननि जतोई ग्रुप खां दार थी पीपल्स पार्टी जे ज़िले सदर एमएनए दादू जोई रफ़ीक अहमद जमाली ते एतमाद कंदे वज़ीर आला सिंध जे स्पेशल असिस्टेंट डॉक्टर बंद अली खान लिगारी, यूनियन काउंसिल के अगूणे चेयरमैन तालके जोई के नायब सदर रईस अब्दुल जब्बार लिगारी की मौजूदगी में पीटीआई कारकुनन पीपल्स पार्टी में ऐलान करे छॾियो। उन मौके ते पीपल्स पार्टी में शमूलियत के तकरीब के खिताब कंदे एमएनए दादू जोई रफ़ीक अहमद जमाली चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी है। वफ़ाक पारां अवाम मथा महांगाई जो बम केराए अवाम जी चहल चिबी करे छॾी आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी में शमूलियत कंदड़ कारकुननि चयो त सिंध जे बेटन ते वफ़ाक जो कब्ज़ो मुल्क में महांगाई जी तूफ़ान खां तंग अची पीटीआई के अलविदा करे पीपल्स पार्टी में शमूलियत कई है।